मुसलसल लॉकडाउन वारे माहौल खां पोइ खुलंदड़ मार्केट ऐं ईद जी शॉपिंग सां जेतोणीकि बदीन जा शहर बाज़ारूं रस्ता रोड अवाम जे शाम सां टमटार नज़र अचनि था ऐं सरकार जे तय कयल समाजी फ़ासिला मास्क पाइण सैनिटाइज़ थियण वारा समूरा उसूल विसारे ॿार मर्द औरतूं ईद जी ख़रीदारी करण में मसरूफ़ आहिनि। पर वापारियुनि तरफ़ां लॉकडाउन जी कसर कढण लाइ मुक़ररु कयल अघनि आम ग़रीब माण्हुनि जी चेल्हि चिॿी करे विधी आहे, जंहिं करे लॉकडाउन मुतासिर तबिको ईद जी ख़ुशियुनि खे ॾिसण ताईं महदूद नज़र अचे थो। लॉकडाउन का पोइ जी मार्केट खुली है, बाज़ार में माण्हुनि जा वॾा हुजूम आहिनि, पर अफ़सोस तो वापारियुनि जेके आहिनि उन्हनि जा मन घर त पंहिंजी मनमानी करे उन्हनि रेट वधाए छॾिया आहिनि। को बि हिते कानूनी रेट मौजूदु न आहे, तंहिं करे हिते ॾाढी माण्हू परेशान आहे, गरीब माण्हू ॾाढो परेशान आहे। गरीब माण्हू सॼी सारी शइ महीनो बंदि थियो, गरीब माण्हू असां मज़दूरी करियूं, हुन मां थिए महांगाई कोन्हे, अथई अटो कोन थो थिए, खंचा कोन्हे, कपिड़ा कोन थियनि, गरीब माण्हू असीं छा करियूं भला। सरकार तरफ़ां कोरोना फैलजण वारे माहौल में बाज़ारूं खोलण वारे ऐलान लाइ तय कयल SOPs ते अमल न थियण ऐं वापारियुनि तरफ़ां हथरादू महांगाई रोकण लाइ मक़ामी इंतिज़ाम खे तहरक वठण जी ज़रूरत आहे, जीअं बीमारी खां बची सघिजे ऐं ग़रीब आवाम बि ईद जी ख़ुशीअ में शरीक थी सघनि। कैमरामैन रजब रायमू सां कूर मेमण, सिंध TV न्यूज़, बदीन।